हमारा फख्र, हमारी पहचान, मशरूब मशरक, रूह अफ़ज़ा, रमजान मुबारक। पानी जो हमारी बॉडी को परफॉर्म करने में मदद करता है। नेस्ले प्योर लाइफ, बेहतर मुस्तकबिल आज से। शुरू कयूं था उन राज़िक रब रहीम जे नाम सां जेको कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। कुर्बान ज़माना है, रमज़ान मुबारक जे बरारे महीने में प्रोग्राम फज़ीलत रमज़ान साल करे एक मैगी नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है, जो रब दो रहीम। शुरू कयूं था उन राज़िक रब रहीम जे नाम सां जेको कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टाइम्स टीवी तरफां रमज़ान मुबारक जे बलारे महीने में प्रोग्राम फज़ीलत रमज़ान साण करे तव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे आहियां जो मेज़बान बशीर ज़ाफ़र। नाज़रीन गिरामी, रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे। रमज़ान मुबारक जी फज़ीलत जो इन ॻाल्हि मां ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त रमज़ान मुबारक महीनो जो पहिरियों उशरो यानी ॾहाको रहमत आहे, ॿियो ॾहाको मग़फ़िरत आहे ऐं टियों ॾहाको निजात यानी छुटकारो आहे। नाज़रीन, अॼु असांजो प्रोग्राम फज़ीलत रमज़ान में असां सां गॾु आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा ऐं सुहिणे आवाज़ जा मालिक फ़क़ीर मोहतरम रोशन अली मर साहब। वॾी महिरबानी मोहतरम फ़क़ीर रोशन अली मर साहब जो अमीन असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। रोशन अली मर साहब, तव्हांखे पंहिंजे असीं प्रोग्राम में वधीक चऊं पिया। वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां ॿिया शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे पहिरें भाउ बशीर मां साहब जा जंहिं असांखे प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं असीं मुंहिंजे चवण मुताबिक़ हाज़िर थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह जहिड़ो हाल असांजो पंहिंजो हाल पेश कंदासीं। साईं जन जो जेको हुकुम थींदो जहिड़े हिसाब सां प्रोग्राम जो मौज़ू आहे उन हिसाब सां असां पंहिंजी हाज़िरी लॻाईंदासीं ऐं उहो बि जेको कुझु दस्तूर मुताबिक़ इहो हूंदो आहे त अॻु में हम्द बारी ताला, उन खां पोइ हुज़ूर जी तारीफ़ ऐं उन खां पोइ जेको बि प्रोग्राम जो मौज़ू हूंदो उहो मुताबिक़। बिल्कुलु बिल्कुलु फ़क़ीर साईं, सभ खां पहिरीं रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं सभ खां पहिरीं हम्द ताला खां शुरूआत कजे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाजी गुलाम नबी मैसर साहब रहमतुल्लाह अलैह जो ही लिखियल हम्द बारी ताला सुभाणे सजननि जे नाम थो कयां, तव्हांखे थोरो पसंदि ईंदो। ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह को ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह। अवल अल्लाह चयो सुभान मोहम्मदुर रसूलुल्लाह, मिठे रसूल पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह। उहे ज़लील न थिया न थींदा ज़माने में, जनी आयार पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। मुझे कफन जे मथा नैन ने ठार नाले मिठा, सुभान अल्लाह, लिखी वरी भी लिखो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। जाए जम खान बड़ो सुभान
गैर जो गुलाम नबी जो खुशी मजा आखयो ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ओ बाझ भरा रब बानन ते, ओ बाझ भरा रब बानन ते, तुझी कावड़ की ठही सघंदी ओ करी मासाजी चमड़ी ओ करी मासाजी चमड़ी हिक चिणग बि कान सही सघंदी ओ बाझ भरा रब बानन ते, ओ बाझ भरा रब बानन ते। सुभान अल्लाह। तुझ तो ज़ख़वारी बाह कना हिन बाह बे आहे पनाह घुरी, तुझ तो ज़ख़वारी बाह कना हिन बाह बे आहे पनाह घुरी, तप केड़ी तरह तुझ दोज़ख में, तप केड़ी तरह तुझ दोज़ख में, इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाझ भरा रब बानन ते। मोरा तू भी हुजी मोहम्मद भी हुजे, असा पोए बिन धन काथी निकरूं। मोरा तू भी हुजी मोहम्मद भी हुजे, असा पोए बिन धन काथी निकरूं। बकरी बहुजन कैदी बि हुजूं, बकरी बहुजन कैदी बि हुजूं, हीअ ॻाल्हि न तोखे वणी सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते, ओ बाझ भरिया रब बानन ते। तोड़े बेहद रद बदनाम आहियां, तब तू जनबीअ जो गुलाम आहियां। तोड़े बेहद रद बदनाम आहियां, तब तू जनबीअ जो गुलाम आहियां। दिल बे ॾहों ट्राह करे त करे, दिल बे ॾहों ट्राह करे त करे, दिल यार ॾहों न टही सघंदी ओ करीम साजी चमड़ी, हिक चिणग बि कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते। फकीर रोशन अली, अवां जे खूबसूरत आवाज़ यकीनन दिल खे मोहे छॾियो। अमी ॻाइण जो फन किथां हासिल कयो ऐं अमी नात ख़्वानी कॾहिं खां शुरूआत कई? अदासी असां प्राइमरी स्कूल में पढ़ंदा हुआसीं, 3 दर्जे में उस्ताद खादिम हुसैन काज़ी साहब जी महिरबानी सां असांजो इहो फन हासिल थियो। साईं जन हाथ एक झुंगारनि पिया स्कूल में, और उन सां गॾु असां झुंगारे त असांखे तव्हांजो आवाज़ सुठो आहे, तव्हां नात मूंखे ॿुधायो। माशाअल्लाह। पोइ उतां पढ़ियोसीं, उन खां पोइ वरी कुझु अरसे खां उस्ताद वारनि जो ॻोठ में प्रोग्राम थियो, उते वरी असां प्रोग्राम में बाक़ाइदा नात पढ़ीसीं। ऐं उते सुगर बि आया दोस्त शिकारपुर जा, उन्हनि में सॼनि दाद ॾिनो, संगत जे दाद खां वरी असांजे हिमत अफ़ज़ाई थी वई वधीक उनखे वठी, नंढे हूंदे खां तक़रीबन मां सम्झां थो ग़ालिबन 96-97 खां वठी असां ॻाइणु शुरू कयो। माशाअल्लाह। ऐं मुंहिंजो वॾो बिरादर अतो सदाकत अली मार साहब मुंहिंजो जेको जोड़ीवाल आहे, भई घर नात पढ़ंदा आहिनि, कंहिं मजबूरी सां उहो वठी कोन सघियो, तंहिं करे मां अकेलो हाल थियो आहियां। इंशाअल्लाह वरी को टाइम मिलियो त ज़रूरु जोड़े छॾींदी। अच्छा फकीर साईं, हाणे असांजे पंहिंजे मिठड़े आवाज़ में असांजे नाज़रीन खे छा ॿुधाइणु पसंदि कंदव? अदे मोहम्मद नवाज़ मुख़लिस साहब जो लिखियल गज़ल सिंध बि आहे जिंद मगर जंहिंजा बोल आहिनि। सुभान अल्लाह। उते ॿियो करार ॾिसां थो, वाह वाह मदीनो सुभान शाह। सुभान। मां सॼणनि जी ख़िदमत में बिस्मिल्लाह थो पेश बिस्मिल्लाह ज़रूरु पसंदि ईंदो इंशाअल्लाह।
सिंध बिया जिंद मगर, सिंध बिया जिंद मगर, सुभान अल्लाह। हुते बियो करार ॾिसां थो, वाह वाह मदीनो आली शान आ, सिंध बिया जिंद मगर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रौनक यारो, रौनक यारो, शहर मदीनो बहके सारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रौनक यारो, रौनक यारो, शहर मदीनो बहके सारो। रहमतुन जा शाम सहर, सुभान अल्लाह। वॾा वसकार ॾिसां थो, वाह वाह मदीनो आली शान आ, सिंध बिया जिंद मगर। सुभान अल्लाह। सामो सजण जो रोज़ो आहे, दर्द वदी दिल ॿियो छा चाहे। सुभान अल्लाह। सामो प्रिय जो रोज़ो आहे, दर्द वदी दिल ॿियो छा चाहे। कल्ब खे करार मिलियो, मज़ा मज़ेदार ॾिसां थो, वाह वाह मदीनो आली शान आ, सिंध बिया जिंद मगर। सुभान अल्लाह। मेर संदी जारी बरसाता, शहर प्रिय जो वह क्या बाता। सुभान अल्लाह। मेहर संदी जारी बरसाता, शहर सजण जो वह क्या बाता। सूंह सा भरपूर अथम, सोना सींगार ॾिसां थो, वाह वाह मदीनो आली शान आ, सिंध बिया जिंद मगर। सुभान अल्लाह। दर्शन लय अञा दिल ही बुखिया, ॾाढी नवाज़ण मोट ॾुखिया। सुभान अल्लाह। दर्शन लय अञा दिल ही बुखिया, ॾाढी नवाज़ण मोट ॾुखिया। अचण वक्त के हीरोइन ज़ारो ज़ार ॾिसां थो, वाह वाह मदीनो आली शान आ, सिंध बिया जिंद मगर। नाज़रीन, वक्त थियो आहे हिकु नंढड़े ब्रेक जो। वापसि था अचूं हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ। मशरूब मशरक़ रूह अफ़ज़ा रमज़ान मुबारक।